कंदासीं बुलेटिन में वाक़े भली कार चऊं था। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं अपोजिशन जे इजलास बाबति तव्हांखे आगे कंदासीं। इमरान सरकार के वॾो लोॾो पीटीआई जे 45 मेंबरनि गॾियल अपोजिशन के हिमायत जी पक ॾियारे छॾी आहे। इस्लामाबाद मिनिस्टर एनक्लेव में क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ की रिहाइशगाह ते गॾियल अपोजिशन जो इजलास थियो। इजलास में पीपल्स पार्टी तरफ़ां आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, सलीम मांडवीवाला शरीक थियो। मौलाना फजल रहमान, अकरम खान दुरानी, मौलाना असद महमूद ऐं कामरान मुर्तज़ा सां गॾु इजलास में शिरकत लाइ पहुतो। इजलास में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी दरख़्वास्त ते MNAs जे घरनि ते हमलनि बेतमादी रिथ जी कामयाबी बाबति गौर वीचार कयो वियो। ज़रीन मौजब इजलास में ॿुधायो वियो त PTI जा 45 मेंबर अपोजिशन सां गॾु आहिनि ऐं PTI जा ॿिया मेंबर बि साथ ॾियण लाइ राब्ता करे रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इमरान सरकार के वॾो लोॾो PTI जे 45 मेंबरनि गॾियल अपोजिशन के हिमायत जी पक ॾियारे छॾी आहे। क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ की रिहाइशगाह ते गॾियल अपोजिशन जो इजलास थियो। इजलास में पीपल्स पार्टी तरफ़ां आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, सलीम मांडवीवाला शरीक थियो। मौलाना फजल रहमान, अकरम खान दुरानी, मौलाना असद महमूद ऐं कामरान मुर्तज़ा सां गॾु इजलास में शिरकत लाइ पहुतो। इजलास में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी दरख़्वास्त MNAs जे घरनि ते हमलनि बेतमादी रिथ जी कामयाबी बाबति गौर वीचार कयो वियो। ज़रियनि मौजब इजलास में ॿुधायो वियो त PTI जा 45 मेंबर अपोजिशन सां गॾु आहिनि ऐं PTI जा ॿिया मेंबर बि साथ ॾियण लाइ राब्ता करे रहिया आहिनि। ऑपोजिशन जे इजलास बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। इमरान सरकार के वॾो लोॾो PTI जे 45 मेंबरनि गॾियल अपोजिशन के हिमायत जी पक ॾियारे छॾी आहे। ऑपोजिशन लीडर मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ की रिहाइशगाह ते गॾियल अपोजिशन जो इजलास थियो। इजलास में पीपल्स पार्टी तरफ़ां आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, सलीम मांडवीवाला शरीक थियो। मौलाना फजल रहमान, अकरम खान दुरानी, मौलाना असद महमूद ऐं कामरान मुर्तज़ा सां गॾु इजलास में शिरकत लाइ पहुतो। इजलास में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी दरख़्वास्त MNAs जे घरनि ते हमलनि बेतमादी रिथ जी कामयाबी बाबति गौर वीचार कयो वियो। ज़रियनि मौजब इजलास में ॿुधायो वियो त PTI जा 45 मेंबर अपोजिशन सां गॾु आहिनि ऐं PTI जा ॿिया मेंबर बि साथ ॾियण लाइ राब्ता करे रहिया आहिनि।